सियासतदान और जर्नलिस्ट जेके हूंदा आहिनि इहे रिटायर कोन थींदा आहिनि। तव्हां सियासत खां रिटायर त कोन थिया हो न? न रिटायर कोन थियो आहे, रिटायर कोन थियो आहे। मूंखे मिले पियो हर सुवाल अहिड़ो कंदा आहिनि मज़ाई आहे त पोइ मां बि खिलाईंदो आहियां त बाबा मूं इन तां चयो त जॾहिं ईद हुई हींअर जेकी उन जे ॾींहं ते शाम जे इवनिंग ते टाउन कमेटी कुंभ पीपल्स पार्टी कटी त उहो चेयरमैन कई रिसेप्शन असांजे आनर में। मूं चयो बाबा अॼु खां मंज़ूर वसाण ऐलान थो करे त मुंहिंजी जाइ ते हालार ख़ान बैरिस्टर हालार ख़ान MP उथंदो, असां हिन तक खां रिटायर था कयूं। पोइ वरी ॿी फ़क़ीराबाद में उहो जलसो उहो वरी उतां जे टाउन वारे रिसेप्शन ॾिनी ॿिए ॾींहं ते त मूं चयो बाबा कुराड़ो उठ कमाट लहंदो आहे, मां इलेक्शन लड़ंदुसि पर हेठि हालार ख़ान मथे मंज़ूर वसाण नेशनल असेंबली, पर पार्टी फ़ैसिलो असांजे हक़ में न कयो, असांखे एक्सेप्ट